शक्ति ॾियो निरोगता ॾियो तसी पंहिंजो कर्तव्य पालन करे सुखी रहूं हे भगवान तव्हां असां सभिनीनि खे सद्बुद्धि ॾियो शक्ति ॾियो निरोगता ॾियो त असीं पंहिंजो कर्तव्य पालन करे सुखी रहूं। आयो लाल सभई जो झूलेलाल। स्वामी लीलाशाह महाराज की जय। जय झूलेलाल। सभिनि खे घणी वाधायूं। घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि तव्हांजो सिंधी नॉलेज चैनल 2000 खां मथे सब्सक्राइब थी चुकिया आहिनि ऐं हिन लाइ सभिनि तव्हांजो आभार जंहिं बि सब्सक्राइब कयो आहे। लेकिन हुन सां गॾु हिकु सहयोग जी ॿी ज़रूरत आहे कि तव्हां हिनखे लाइक बि करो, शेयर बि करिजो ऐं जेतिरा बि सिंधी परिवार आहिनि हुननि ताणी हिन वीडियो जी लिंक पहुचाइजो ताकि वधीक में वधीक इहे सिंधियत जी जेकी ॻाल्हि आहे उहा हर माण्हू ताणी पहुचे, हर परिवार ताणी पहुचे। छोकी मुंहिंजे जेको सिंधी नॉलेज चैनल आहे हिन में तव्हांखे सिंधी में समाचार मिले न ऐं सभु सिंधी में ई ॻाल्हि सिखण लाइ मिलंदी आहे ऐं हीअं धीरे पाण जॾहिं सिंधी ॻाल्हाईंदा रहंदासीं त पंहिंजी आदत में शुमार थी वेंदो आहे। त हिन करे सिंधी नॉलेज चैनल जेको आहे ख़ासि करे मूं युवाउनि लाइ ॿारनि लाइ ठाहियो आहे ताकि उहे सिंधी ॿुधनि सम्झनि ऐं उनखे अॻियां वधाइनि। त हिन करे तव्हां बि पंहिंजे शहर जा समाचार मूंखे मोकिलो। सुठो गीत था ॻाइणु ॼाणो त उहो बि मूंखे मोकिलो, ॾींदोसि पंहिंजे चैनल ते।